नाज़रीन भलीकार चंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इंग्लैंड पाकिस्तान के 93 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। इंग्लैंड मुक़रर 50 ओवरनि में 337 रन्सूं ठाहियूं हुयूं। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पाकिस्तानी टीम जवाब में 244 रन्सूं ठाहे ढेर थी वई आहे। कप्तान बाबर आज़म 8 मोहम्मद रिज़वान 36, सऊद शकील 29, आगा सलमान 51 रन्सूं ठाहियूं आहिनि। हारिस रऊफ़ 50, शाहीन आफरीदी 25 ऐं मोहम्मद वसीम 16 रन्सूं ठाहियूं आहिनि। इंग्लैंड तरफ़ां डेविड वेले 3, आदिल राशिद मोइन अली 2 विकेट्स हासिल कयूं। पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप जे सेमीफाइनल जी डोड़ मां ॿाहिरि थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप जे सेमीफाइनल जे डोड़ मां ॿाहिरि थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप जे सेमीफाइनल जी डोड़ मां ॿाहिरि थी वियो आहे। नाज़रीन अवांखे ॿुधायूं ही टियों भेरो आहे लगातार पाकिस्तान सेमीफाइनल ताईं न पहुची सघियो आहे। वर्ल्ड कप में इंग्लैंड पाकिस्तान के 93 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी आहे।